साईं सदाईं करी मथे सिंध सुका, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। समूरे आलम लाइ दुआऊं घुरंदड़ शाह साईं सां सिक रखण वारनि जे लाइ असां पाबोह मां सिलसिलेवार ड्रामो तयारु कयो आहे, जंहिंजो नालो आहे भिटाई मुंहिंजो घर भाती। उन सिलसिले में मां पंहिंजो नालो रिसाले में ॻोल्हियो पर कोन लधो। दी गुलबु ॿुधाए त मां बि तोखे सघां थो त तुंहिंजो नालो शाह साईं जे कहिड़े बैत में आयल आहे, पर पुटु मां चाहियां थो त तूं पाण ॻोल्ह। इन बहाने सां कुझु बैत तुंहिंजे अखियुनि जे अॻियां गुज़रंदा ऐं तुंहिंजी मालूमात वधंदी। हा चाचा साईं, ईअं त आहे। राति वारी कचहरी में तोखे ॿुधाइणो आहे त गुलबु जो नालो शाह साईं जे कहिड़े बैत में आयल आहे। हा चाचा साईं, बिल्कुलु, मां वरी कोशिश कयां थी। शाबाश। ऐं हा, संगार स्कूल वियो? हा चाचा साईं, उहो त कॾो को हलियो वियो। चङो, भला मुंहिंजे लाइ हिकिड़ो कोप चांहि ठाहिया। जी चाचा साईं, इझो थी ठाहे अचां। वितदणी सरकार फरमायो त आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ेई सदड़ा, आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ेई सदड़ा, मझां सिक सबील लानती लाल थी। अबा ख़बर अथव त अज़ाज़ील कंहिंजो नालो आहे? न साईं, तव्हां ॿुधायो। अबा शैतान जो। हू अलाह ताला जी इबादत में मस्तु रहंदो हो। हुन जी मोहबत रुॻो रब पाक सां आहे। इन ये सिक जे सबील हुजण जे करे लानती थी पियो। इहा ॻाल्हि असांखे सम्झ में न आई। हा ॿुधो, भिटाई सरकार फरमाए थो त आशिक अज़ाज़ील माना शैतान कंहिंजो आशिक हो? अलाह ताला जो। हाणे हिन सिक त साहब सां रखी, पर साहब चयुसि त मां आदम में पंहिंजो रूह फूकियो आहे। तव्हां सभई मलाइक हिन जे ॾाढो झुकी पओ, सजदो कयो, पर सभिनी सजदो कयो सिवाइ इब्लीस यानी अज़ाज़ील जे। चवणु लॻो त मां हिन खां भलो आहियां, ही मिटीअ जो ठहियलु आहे ऐं मां बाहि जो। पर अबा हुन इहो त न ॾिठो त हुकुम केरु थो करे। हिन आकड़ कई, तकबर कयो। हिन चयो त मुंहिंजी सिक रुॻो तोसां आहे, आदम सां न। पर जे अबा आजिज़ी करे हा, हुकुम मञे हा त लानती न थिए हा। सदके इन तकबर आकड़ ऐं वॾाईअ ते वक़्त जे काज़ीअ खे शाह साहब फरमाए थो त अखर पढ़ी अभाॻिया काज़ी थिए क्या, भेरे ऐं भाए एॾा ई न आ, इन सुर्कीअ संदो सा पुछ अज़ाज़ील खां। वाह वाह, अस्सलाम वालेकुम। ऐं दोस्तो, इहा हक़ीक़त बि आहे। जेको माण्हू ख़ुदी में आहे ऐं पाण खे भाइण लॻे थो त हुनजो हशर बि शैतान जहिड़ो ई थिए थो। बेशक दोस्तो, हीउ वॾो फ़लसफ़ो आहे जंहिंखे आम माण्हू वेझो वञे ई नथो, ऐं हिन जो ज़िक्र त क़ुरान पाक में बि आहे। पर अफ़सोस आहे त असां शैतान खे अलाए किथे था ॻोल्हियूं। कॾहिं असां पंहिंजे नफ़्स खां पुछो आहे त तूं केतिरो फर्मा बरदार आहीं पंहिंजे अलाह जो? ख़ैर जुबन सुहिणा, मां त हिते ईंदो ई इन करे आहियां जो तुंहिंजी कचहरी में मूंखे वॾो मज़ो ईंदो आहे। ऐं जेके तूं इहे बेत पढ़िया आहिनि न, इहे सुर जमन मां आहिनि, ऐं जंहिंखे बाद में सुर यमन कल्याण जो नालो ॾिनो वियो आहे। साईं, जमन त वॾे प्याले खे चइबो आहे न? हा बिल्कुलु, इन प्याले में समायल बि त समुंड आहिनि। भिटदणी हुन में पंहिंजा अनीक राज़, अनीक जवाहिर समाया आहिनि। असांजो नौजवान नस्ल न जेकॾहिं थोरी तवजो ॾिए भिटाईअ ते ऐं हुनखे दिलि सां पढ़ी ॾिसे न, त हुनजे दिलि जा दरवाज़ा खुली वेंदा। सदके सदके, बेशक साईं बेशक।
दोस्तो ये जुमन सुहिणो आहे त 5 दर्जा पढ़ियल, पर वाह वाह लतीफ़ साईं जो हिन वटि खज़ानो लिखियल आहे, खज़ानो। तव्हां बि इहो खज़ानो हथु कयो ऐं नस्ल दर नस्ल इन खज़ाने खे अॻिते वधायो। इहो असां ते लतीफ़ साईं जो कर्ज़ आहे। मां ॾिसां थो त तूं हर 5 मिंटनि खां पोइ कंहिं गहरी सोच में गुम थो थी वञे। छा ॻाल्हि आहे? को कमु मुंहिंजे करण जहिड़ो आहे त मूंखे ॿुधाए, मां करे वठां। तुंहिंजी महिरबानी यार शाह साईं जे रिसाले जो उहो किरदारु ॿुधाए जेको घणो खाईंदो हो, याने खाइण में हबची हो। रिसालो बि घर विसरी वियो आहे, हुजे हा त मुतालियो करे ॾिसी वठां। इहो त तमामु सवलो सुवालु आहे। छा तोखे इहो अचे थो? अक्सर करे ॾाॾा ठाकुरदास, बाबा, ॾाॾी शाह साईं जे बेतनि ते ॻाल्हाईंदा हुआ ऐं उन टाइम मां नंढड़ो हुउसि, पर मूंखे यादि पए थो त उहो फ़क़ीर वॻंदो हो जेको घणो खाईंदो हो। यार वाह जो कमु करे छॾी, तुंहिंजा बच्चा जीअं। भला सुर जी ख़बर अथई? न यार, घणो करे त आख़िरी सुर आहे, वधीक पाण ॾिसी वठिजे न। अस्सलाम वालेकुम। बाबा, ये असांजे घर में जेका लतीफ़ी रिहान आहे, इहा सिर्फ़ तव्हांजे लाइ न पर ईंदड़ नस्लुनि जे लाइ नमूनो आहे। जीअं हिकु वॾो, हिकु नवाब, हिकु सियासतदान ऐं हिकु हकीम नस्ल दर नस्ल पंहिंजी रिवायतुनि खे बरक़रार रखंदो थो अचे। अहिड़े ई नमूने सां असांजे सिंधी पढ़ियल लिखियल ख़ानदाननि ते इहो ज़िमेवारी आयद थिए थी त जीअं हू रोज़ाना 1 कलाक कढी पंहिंजे घर में निज लतीफ़ी रिहान कनि, बैत यादि कनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि कनि। ख़ुदा न करे त ईंदड़ वक़्त में धारिया असांजे नस्लुनि खे ॿुधाइनि त सिंधी क़ौम जो महान मुफ़क्किर फिलासफ़र शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हो, जंहिंखे सिंधी क़ौम विसारे छॾियो। यादि रखो, क़ुरान पाक में अहिड़नि माण्हुनि जो ज़िक्र आहे जिन पंहिंजे पैगम्बरनि जे हुकुमनि ऐं उन्हनि जे कलामनि खे पुठी ॾेई उछलाए छॾियो। उहे तबाह ऐं बर्बाद थी विया। दादा साईं, शाह लतीफ़ जेतो बेत भाया से आयतूं आहिनि, छो चयो आहे? पुट, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त शाह साईं जो नालो अदब सां वठि ती, जीअं अदब वारनि में शामिल थी। शाह लतीफ़ या लतीफ़ को तुंहिंजो क्लास फेलो न आहे पुट, जो तूं हुनजो अहिड़े नमूने सां नालो थो खणी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह चयो, लाखिणो लतीफ़ चयो, भिट धणी चयो, सुहिणो साईं चयो। पुट, ॿुधो न अथई त बा अदब बा मुराद, बेअदब बेमुराद। अदब सिखंदव त मुराद मिलंदव। ख़ुदि भिट धणी सुर खंबात में ॾिस चंड खे नियापो ॾेई असांखे कीअं थो सेखारे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ही नियापो ॾिजनि। पाण अदब जो मक़ाम बयानु कंदे ॿुधाइनि था त झीणो ॻाल्हाइज पेरें विझी हथड़ा, यानी आस्ते धीरे ॻाल्हाइज पेरनि ते हथ रखी। इहो आहे अदब पुट। चाचा साईं, इहो बेत सॼो त ॿुधायो। हा पुट, साईं चवे थो त चङा चंट चएज सनिया खे सजणे। पुट, सनिया या सनियो इन जी माना आहे नियापो। ऐं चंड मुंहिंजो नियापो सजणनि खे वञी पहुचाए
कीअं? ॿी सिट में साईं फरमाए थो त मथां अङण उभरी पिरीअ जे पएज, मुंहिंजे साईं जे अङण ते उभरी नरमीअ सां मिठे अंदाज़ सां मुंहिंजो न्यापो ॾिजांइ। उहो हीअं त पेरनि ते हथ रखी झीणो ॻाल्हाइजि, पेरें विझी हथड़ा। सुभान अल्लाह। चाचा साईं, मां इहो साॻियो ई बैत अंग्रेज़ी में ॿुधायां तव्हांखे? हा हा पुट, बिल्कुलु पढ़। Good morning, above my loves, yard rise, bowing humbly, speaking softly, my message deliver likewise. वाह वाह, तमामु सुठो पुट। हा पुट सारिंग, हाणे तूं इहो ॿुधाए त शाह साईं जे रिसाले में कहिड़े माण्हू जो ज़िक्र आहे जेको घणो खाईंदो? हा बाबा साईं, उन फ़क़ीर जो नालो ॿुधायां या शाह साईं जो उहो बैत ॿुधायां जंहिंमें उन फ़क़ीर जो नालो आहे? वाह वाह, बेत ॿुधाई त तमामु भलो। मुर्शिद साईं सुर बिलावल में फरमाए थो त असुर संदो आसरो वगंद खे वॾो, असुर संदो आसरो वगंद खे वॾो, जुसे में जॾो खाइण लाइ खुड़ा खणे। अबू, हिन जी माना ॿुधायो। हा पुट, रमज़ान शरीफ़ में सहरीअ वक़्तु, याने उन महिल जंहिं वक़्तु रोज़ो रखियो वेंदो आहे, उन महिल ओड़े पाड़े जा फ़क़ीर ऐं फ़ुक़रा पंहिंजे पंहिंजे घरां मानी खणी लतीफ़ साईं जे कचहरीअ में ईंदा हुआ। उन वक़्तु याने असुर महिल वॻनि फ़क़ीर खे इहो पको आसिरो हूंदो हो त असुर महिल मानी जाम मिलंदी। पुट हाणे मानी त असुर जो अची वई, पर हू खाइण लाइ एतिरो अतावलो आहे जो जॾो हुअण बावजूदु खाइण ऐं खणण जी कोशिश में रुधल थो रहे। तॾहिं ॿी सिट में चयल आहे त जुसे में जॾो खाइण लाइ खुड़ा खणे। पुट, असल में इहो पुराणो सिंधीअ जो लफ़्ज़ु आहे खीअण लाइ खुड़ा खणे, जेके असां हाणे अॼुकल्ह जेको चऊं था खाइण लाइ। हा बाबा साईं, असां जेकॾहिं असुल सूरत तख़्तीअ खे सवलो कंदासीं त बेत जल्द सम्झ में अची वेंदो। हा ईअं त आहे पुट। गुलबुल, तूं इहो ॿुधाए त तोखे पंहिंजो नालो गुलबू रिसाले में लधो? चाचा साईं, सच पुछो त मूंखे कोन लधो। चङो, मां त तोखे ॿुधायां। अच पुट, तूं हेॾां में। ही ॿुध पुट, मास्टर मोहम्मद इब्राहिम जे आवाज़ में आहे। हिन कलाम जे पहिरें ॾोहीड़े में ई तुंहिंजो नालो। जिन आए मन सरहो थिए पसां शल पर कहीं झतन संधी लंघे लक लतीफ़ चवे सुना हो तनहू बोली थिया गुलबू जे सुञाणा साथ घणी ईंदो सजन। ॿुधई पुट, हाणे अचूं था तुंहिंजे सुवाल जे तरफ़ पुट संगार, जो तूं पुछा कई त जेतो बेत भायां से आयतूं आहिनि। शाह साईं पंहिंजे बेतनि खे आयतूं छो चयो आहे? असल में बाबला घणा कट रखण वारा माण्हू इन बेत ते एतिराज़ कंदा आहिनि। जंहिंजो जेतिरो ज़र्फ़ हूंदो, जंहिंजी सोच हूंदी, जेतिरी सम्झ हूंदी, इन में उन्हनि वीचारनि जो को ॾोह कोन्हे को। हालांकि इन में एतिराज़ करण वारी का ॻाल्हि ई कोन्हे का, छो त आयत जी माना आहे निशानी, ऐं बेतनि में निशानियूं कोन्हनि छा? असल में पुट, मां जी पटी जंहिंजे अखियुनि ते चढ़ियल हूंदी आहे न, उनखे ॿियो कुझु नज़र न ईंदो आहे। जेकॾहिं पुट वसी नज़र सां ॾिसबो न, त साईं जे बेतनि जी हिकु हिकु सिट मोहबत सां सरशार ऐं माण्हू खे पीरीअ जे पार ॾे वठी थी वञे। नियो मन लाइन
पिरियां संदे पार ॾे। इहो मुकमिल बेत ईअं आहे त जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। पुट बेत त हज़ारे आहिनि शाह साईं जा, पर मां तव्हांखे मिसाल तौर ते साॻिए सुर सुहिणीअ मां ॿियो बेत थो ॿुधायां। ज़ाहिरी तौर ते त सुहिणी ऐं मेहार जो वास्तो आहे हिन बेत में, पर तव्हां हिन खे थोरो गहराई सां महसूसु कजो। साईं फरमाए थो त पुछनि जे मेहार खे पुछे से मेहार, तुरहो तनी बार इश्क जनी के आकरो। आकरो माना घणो। वरी ॿुधो, पुछनि जे मेहार खे पुछे से मेहार। हाणे जेकॾहिं मख़सूस सोच रखंदड़ माण्हू पंहिंजे ई रंग में जेकॾहिं माना कढे त बि इन ते एतिराज़ नथो करे सघे, छाकाणि त पुट क़ुर पाक में आहे त फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, तूं मूंखे यादि कर, मां तोखे यादि कयां। हाणे सरकार जे हिन बेत में त ॻाल्हि साॻी आहे न, पुछनि जे मेहार खे पुछे से मेहार। पुट हाणे तव्हां ॿुधायो त हिन आयत में हुन आयत में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सौ सिधो तर्जुमो त आहे। या हिकिड़ो ॿियो बेत मुंहिंजे ज़हन में अचे थो, आसर मलाहिज सॼण बाझींदड़ घण। ऐं क़ुर पाक में बि आयत आहे, ला तक़नतू मिन रहमतुल्लाह। हाँ बाबा साईं, अवां बिल्कुलु सही था फरमायो। ऐं हा, हर बेत जूं मुख़्तलिफ़ एंगल खां तव्हां मुख़्तलिफ़ माना कढी सघो था। सुर सामूंडी में आहे त सौदागर समुंड जा लाजूं लाल वटेज। इन शेर जूं बस टूबियूं बि आहिनि। सत सकां सर करे छह छजड़ियूं अडेज, 12 13 15 17 सिंगारेज। हाणे 7 सकां आहिनि, 7 ज़िक्र आहिनि। ज़िक्र ज़िबानी, ज़िक्र ख़फ़ी, ज़िक्र पास अनफास, ज़िक्र लताफ़ी, ज़िक्र सुल्तानी ऐं ज़िक्र नफ़ी असबात ऐं सतो ज़िक्र आहे सदाए मुतलिक। इहे थियूं 7 सकां ऐं 6 छजरियूं नफ़्सी, कल्बी, सिरी, रूही, ख़फ़ी ऐं अख़फ़ा आहिनि। हल वाह बाबा साईं वाह। पर बाबा साईं ये 12 13 ऐं 15 17 सिंगारेज इहे छा आहिनि? बाबा 12 रकातूं तहजुद जूं, 13 रकातूं निमाज़ फ़र्ज़ जूं ऐं 15 तारीख़ूं कमरी नुज़ूल जूं ऐं 15 तारीख़ूं कमरी उरूज जूं। कुल थियूं 30, यानी 30 रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ऐं 17 सिंगारेज, यानी फजर, ॿेपहरी, टेपहरी, सांझी, सोमियाणी। इन्हनि जा कुल फ़र्ज़ थिया 17। पर इन्हनि सिटुनि जी ॿी माना बि थी सघे थी पुट। मिसाल तौरु 12 13 15 17 सिंगारेज। इन मां 12 क़िस्म हिकमत ऐं शुजात जा ऐं 13 क़िस्म जिहाद जा ऐं 15 यानी 4 रस्ता, 4 तन, 7 उज़वा बातनी सैर कंदड़ ऐं 17 वरी तसुफ़ जा दक़ीक़ नुक़्ता बि आहिनि जंहिंखे शाह साईं चङी तरह ॼाणे पियो। असल ॻाल्हि त तव्हां ते आहे त तव्हां कहिड़े ख़्याल ते बीठा आहियो। साईं जा बेत त सिज जी रोशनीअ वांगुरु चिटा आहिनि। चाचा साईं, शाह साईं जा बेत आम माण्हुनि खे एॾा ॾुखिया छो था लॻनि? पुट ॾाढो सुठो सुवालु कयो अथई। पुट असांजी बदकिस्मती इहा आहे त असां शाह साईं जे बेतनि खे संजीदगी सां पढ़ियो ई न आहे। मिसाल तौर ते को पढ़ियल लिखियल माण्हू भिटाई साईं जे कंहिं सुर ते PhD थो करे, उहा बि इन करे थो करे जो हुन जे पघार में इज़ाफ़ो थींदो ऐं इन खां अलावा हुन जे नाले जे पुठियां
डॉक्टरी जी डिग्री बि लॻंदी। जॾहिं त पुट साईं सां इश्क करण वारनि माण्हुनि खे कंहिं बि डिग्रीअ जी ज़रूरत कान्हे का। उहे अहिड़ा आशिक आहिनि जो उन्हनि जहिड़ो ॿियो को बि कोन्हे। ठीक है साईं, बड़ी मेहरबानी। ख़ामोश। ही जेको तूं पढ़ी पियो इहो भिटाई जो बेत आहे? PhD था कयो। तव्हांखे जेकॾहिं भिटाई जे बेत जी सुञाणप कान्हे का त आम माण्हू जो कहिड़ो ॾोह आहे? भिटाई जे बेतनि सां मज़ाक था कयो? जॾहिं तव्हां क़ुर शरीफ़ जूं सिटूं नथा बदिलाए सघो त हिननि बेतनि खे इन्हनि सां हथ चुरान था कयो? शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। पर साईं, मोबाइल फोन ते मूं ॾे खोड़ सारा अहिड़ा बेत ईंदा आहिनि। त पोइ तोखे जुरत नथी थिए अहिड़नि हरकतुनि करण वारनि खे रोकी? जॾहिं तूं नथो सम्झी सघी त इन्हनि बेतनि में ख़्यालु कीअं आहे त तूं कीअं वठंदे डॉक्टरेट जी डिग्री? तोखे जॾहिं इहा ख़बर कान थी पए त हीअ जोड़ जग कंहिं जाहिल माण्हूअ जी हरकत आहे, भिटाईअ जो बेत न आहे। साईं नाराज़ न थियो। ही ॾिसो, काल हिकु लेक्चरार दोस्त मूं ॾे ही शेर मोकिलियो आहे ऐं चए पियो त शाह साईं जो आहे, जे भाई तरब मिले त सजण सुबुह सां कर पचार पिरीअ जी करे अला तोहार, पढ़ निमाज़ नियत सी तूं साहिब सप जे मार, पोइ बख़्शींदे बख़्शणहार महिरायूं मन जो। मिस्टर कमर, ये पहिरियों ॿ सिटूं वरी त पढ़जो। जे भाई तरब मिले त सजण सुबुह सां कर पचार पिरीअ जी करे अला तोहार। हाणे हिननि ॿिनि सिटुनि में काफ़ियो आहे? अहिड़ी छसी शाइरी भिटाई जे खाते में लिखण वारनि खे ॿुॾी मरणु घुरिजे। तोखे इहा ख़बर आहे न त शाइरीअ में रदीफ़ ऐं काफ़ियो बि थींदो आहे? जी जी साईं। न काफ़ियो आहे, न ख़्यालु आहे, ऐं न ई वरी बेत जे अखरनि में सचाई आहे। ही तुंहिंजो शाइर चए थो त जेकॾहिं तोखे रब मिले त सुबुह जो उथी अलाह तोहार कर, ऐं इन जी माना त राति जो निंड कर, ईअं न। मिस्टर कमर, लतीफ़ साईं चवे थो त सारी राति सुबहान जागी जिन यादि कयो। हा साईं, बिल्कुलु। ऐं ॿिए हंधि भिटाई सरकार चवे थो त सारी राति सुजान सौदो कनी सहाबसी। भिटाई सरकार त साहब अल्लाह ताला खे थो चवे, पर तो वारो इहो शाइर चवे थो त पढ़ निमाज़ नियत सी साहब सभु जमार। हाणे साहब निमाज़ पाण पढ़ंदो,
ईअं बसि जाहिल बेत ठाहिण वारा ठाहे ऐं फॉरवर्ड करे था छॾनि। अहिड़नि माण्हुनि खे वाइकू करणु घुर्जे जीअं ॿिया अहिड़ा बेत न ठाहिनि। सही था चओ साईं, तव्हां सही था चओ। ऐं हा, असांजे सुगड़नि बि वसां कोन घटायो आहे, उन्हनि बि त इहे ई हरकतूं कयूं आहिनि। त पोइ साईं उहे सुघड़ त न चइबा न? बिल्कुलु सुगड़ न चइबा। सुगड़ त नालो ई हुनजो आहे जेको सेप्तो हुजे। ही त जहालत आहे, हरूभरू कारीगरी। जीअं मूमल ऐं सूमल जे लाइ हथ जा बेत ठाहे, चयो अथनि त मूमल सूमल सां न पर सीतल वाणी सां सुतल हुई। अच्छा, ॿियो न त वरी सुहिणीअ जे लाइ ॿुध, चवंदा त सुहिणी दरिया टपी मेहर सां न के दरवेश सां मिलण वेंदी हुई। हल साईं। ऐं नूरीअ जे लाइ वरी ॿुध, बिटाई साईं जी ही सिट आहे त हथे पेरें आर खणी मोह न मोहाणी। ऐं हीअ सिट वरी ॾिस जेका हथ सां टुंबियल आहे, जेका साईं जी कंहिं बि रिसाले में न आहे, जेका सुगड़नि ठाही आहे, उहे चवनि था त धीउ जसो धन राव जी जंहिंजी माउ मरवत राणी। पर साईं चवे थो त जीअं सॻो विच सुरंदड़े तीअं राणनि में राणी। हाणे ॾिस, हिन में राणी काफ़ियो अची चुको आहे। साईं ॿ दफ़ा साॻियो काफ़ियो इस्तेमालु न कंदो। इन में ई ख़बर पइजी वञे थी मिस्टर कमर साहब, जेका हीअ सिट हथ जी ठहियल आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो कमर साहब, जेकॾहिं मां अरबी जी इबारत लिखी हेठां अल क़ुर लिखी छॾियां त छा उहा क़ुर जी आयत थींदी? न साईं, बिल्कुलु बि न। त पोइ मूंखे अफ़सोस आहे पंहिंजनि उन्हनि माण्हुनि ते जेके पंहिंजनि बुज़ुर्गनि, मुफ़क्किरनि ऐं औलियानि जो ख़्यालु नथा रखनि। संजीदा ॻाल्हियुनि खे मज़ाक में न आहे वठिबो कमर साहब। मूंखे अजब लॻंदो आहे वॾनि वॾनि नालनि ते, पर उन्हनि सहाबनि बि साईं जे रिसाले मां उहे बेत इहो ॼाणाए कढी छॾिया त इहे शाह साईं जा बेत न आहिनि। अजीब सिलसिलो आहे यार। हिकिड़ा परावा बेत साईं जे रिसाले में रखियो वेठा आहिनि ऐं हिकिड़ा वरी साईं जा बेत रिसाले मां ॿाहिरि कढियो वेठा आहिनि। अलाए कंहिं हिननि खे इजाज़त ॾिनी आहे, अलाए कंहिं इख़्तियार ॾिनो आहे इहो सभु कुझु करण जो। सही था चओ साईं, पर को मिसाल? रिसाले मां ॾींहां ॾारीअ वेस, रातियां रोए रत फुड़ा, लंडीअ जे लबेस, कांध कमीणीअ खटियो, ऐं ॿिया बेत छो ख़ारिज कया विया आहिनि। चंड लॻई मंड संजय सीख थी, कर उंदाही अंध त मिला महबूबनि खे। अलाए कहिड़ी सोच वरायो बेत ख़ारिज करण वारे खे। जमाल साहब, हुन सोचियो हूंदो त चंड खे शाह साईं चवे थो त जीअं जल्दी ऊंधाऊ थिए ऐं मां पंहिंजे यार सां मिलां। हा यार, यार त हिकिड़ो ई आहे कमर साहब। अलबत्ता लतीफ़ साईं जे यार में ऐं बेत ख़ारिज करण वारे जे यार में फ़र्क़ु ज़रूरु आहे। ख़ुदि क़ुर चवे थो त राति जी इबादत ॾींहं जी इबादत खां अफ़सल आहे। भला मूंखे इहो ॿुधाए त तहजुद राति जो छो पढ़ियो वेंदो आहे? त जीअं सॼी दुनिया आराम में हुजे, मालिक जो ऐं बंदे जो सुकून में सिलसिलो हले। हिन बेत में बि इहा ई ॻाल्हि आहे त चंड जी रोशनी सचे आशिक जे ख़्यालनि में रुखनो थी विझे। तॾहिं साईं चयो आहे, चंड लॻई मंड संजय सीख थिए, कर ऊंधाई अंध त मिला महबूबनि खे। हिन आशिक खां त अध राति ताईं इंतज़ार ई नथो थिए। हू त संजय इबादत में मशगूल थियण थो चाहे। बेशक साईं, तव्हां सही था चओ। ऐं साईं हू ॿियो बेत
आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ी सदड़िया ऐं उन लाइ लेखक चवे थो त इहो शेर भिटाई जो न आहे। ॿिया मिड़ी सदड़िया माना पैगंबर बि। अल्लाह, काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडो अल है यार भेट हमेशह जिन्स जी जिन्स सां कबी आहे। ॾिस कमर साहब, इमदाद काज़ी केॾो न ॾाहो हुयो, पर हू पंहिंजे अकुल ते हलियो। इश्क वारी अख कोन धारी, केॾारो धार करे छॾियईं। हा हा, केॾारे में ॿियनि जा बेतब शामिल आहिनि, जंहिंमें एहसान फ़क़ीर ऐं ॿियनि शहरनि जा बि आहिनि। उन्हनि खे उन मां कढी छॾणु घुरिजे। मिस्टर कमर साहब, साईं जी शाइरी जी हिकु ख़ासि सुञाणप आहे। उन जे ख़्यालनि में वुसत आहे ऐं हिकिड़ो अक्स आहे। मुसवर जी पेंटिंग जीअं पुरुष जो कमाल स्ट्रोक आहे। केॾारे जो ही बैत मुर्शिद लतीफ़ खां सवाइ ॿियो केरु चई नथो सघे। कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया। वाह साईं, वाह वाह। कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरिया हेठि, थी तनी सां ॾेठि मोटण जनी महणो। ॾिसो हिन बेत में केॾो न अक्स आहे। हिकिड़ो पूरो मंज़र समायल आहे जेको अखियुनि जे आॾो फिरी थो अचे। लतीफ़ साईं तस्वराती अक्स जो शाइर आहे, जंहिंजो को मिसाल न आहे। हू बेमिसाल आहे। तव्हांखे ख़बर आहे मिस्टर कमर, जर्मनी जी हिकिड़ी ख़ातून एन मैरी शिमिल, उन जॾहिं लतीफ़ साईं जो सुर सारंग पढ़ियो त दंग रहिजी वई हुई। हुन इहो चयो त असांजे जर्मनी जो हिकिड़ो अज़ीम शाइर आहे शेले, जंहिंजा बेत सावण जे मुतलिक़ शाहकार बेत चया वञनि था। जॾहिं हुन भिटाई सरकार जो सुर सारंग पढ़ियो त हुन इहो चयो त भिटाई सरकार जे आॾो शेले कुझु बि न आहे। ऐं हा, इन सुर सारंग जे हवाले सां हिकु ॿी ॻाल्हि मूंखे यादि पई अचे। कुझु साल अॻु फ्रांस में रागी घुराया विया हुआ, जंहिंमें शाह साईं जा बि रागी हुया, जिन खे आगाह कयो वियो त तव्हांखे सुर सारंग ॻाइणो आहे, जंहिंसां मींहुं वसंदो आहे। फ़क़ीरनि जे वारे अचण ताईं त आसमान बिल्कुलु साफ़ हुयो, पर जॾहिं फ़क़ीरनि सुर सारंग ॻाइणु शुरू कयो त आसमान में ककर अची विया। हुननि वाई अहिड़े त जज़्बाती अंदाज़ में ॻाई जो मींहुं वसणु शुरू थी विया। उते वेठल सभई माण्हू हैरान थी विया। ऐं अॼु बि उहे फ़क़ीर भिटाई सरकार जी दरगाह ते मौजूदु आहिनि, जिन उहो मंज़र पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो। साईं, मूमल मुतालिक़ कुझु ॿुधायो, छो त मुंहिंजो मौज़ू ई मूमल आहे। हा, मूमल जो जेको जमालियाती अक्स लतीफ़ सरकार चिटियो आहे, उन ते हर आशिक़ दिलि रखंदड़ हुस्न जो पुॼारी अणॾिठो आशिक़ थी थो पवे। जय हा, मूमल राणे जे हवाले सां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि पई अचे। तोखे थीसिस लिखण में मदद मिलंदी। मोहम्मद उस्मान डीपलाई जो जेको पॉकेट साइज़ शाह जो रिसालो आहे, उन में वरी शुरूअ में इंतज़ार जा बेत लिखियल आहिनि। यानी मूमल राणे जी कहाणी जे तरतीब जो को ख़्याल ई कोन रखियो वियो आहे। ऐं उन रिसाले में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बहम आहे, जेके शाह इनायत हुसैन रिज़वी जा बेत बि शामिल आहिनि, जेके कढिया कोन विया आहिनि। पर साईं, गंज में बि त धारियो कलाम शामिल आहे न। हा हा, बिल्कुलु, पर हाणे त उनजी छंड छाण थियणु घुरिजे, उनखे नई तरतीब सां छपराइणु घुरिजे। बकौल आगा सलीम साहब जे त सुरनि जी तरतीब खे ठीकु कयो वञे त जीअं कहाणी जो तसलसुल बरक़रार रहे।
ख़ासि करे ससुई जा सुर। अस्सलाम वालेकुम जी लतीफ़। वालेकुम सलाम। सदा जी। तव्हांजी गुफ्तगू साईं जे हवाले सां ई हली रही आहे न? हा पुट हा, वेह तूं शरीक गुफ्तगू थी सघी थी। मूमल खे मजाज जा हो मूमल खे मजाज जा अखियुनि में अलमास ओ न का आमन ख़ास जे वया से वधिया। वाह साईं वाह। सरकार, इहे शयूं तव्हां किथां हथ कयूं आहिनि? कमर साहब, शाह साईं जो हिकिड़ो बेत आहे सुर ससुई आबरी में। साजण कारण सुञ मर कबूले ससुई अंदर जनी उञ पाणी उञियो उनखे। जंहिंजे अंदर में उञ आहे न त पाणीअ खे बि उन जी उञ आहे त मूंखे इहो पीए। त तव्हां बि थोरो दिलि सां आरज़ू कयो, पोइ ॾिसो त केतिरियूं सभु शयूं तव्हां ॾे सुरी अचनि। साईं ईअं बि त चयो आहे न, ही तो वञे होत ऐं बि कुझु अॻु भरी थियां। हा, कुझु अॻु भरो त पाण खे ई थियणो आहे न। राणे जे सुर में मूमल बि त चए थी न, if he makes up I will spread my hair on his bed। कमर साहब, हर कम में सच्चाई हुजणु ज़रूरी आहे। मूमल ऐं ससुई ॾिसो, वफ़ादारी जो अहिड़ो नमूनो पेश कयो अथनि जंहिंजो मिसाल तव्हांखे कोन मिलंदो। मूमल जो राणे जे लाइ इंतज़ार त ॾिस। आसमान में सितारा उभरिया, सॼी राति बीठी रही, सॼी राति इंतज़ार न खुटो। मयो यानी उठ ऐं राणे खे सारींदी रही। चाचा साईं, इहा बि त तव्हां वटि वीडियो क्लिप आहे न, तव्हां इहा साईं खे ॾेखारियो न। हा जमाल साहब, प्लीज़। While I stood waiting, stars appeared and then disappeared. All night, I was कमर साहब, lost for Mendro and his gamble. मूमल मेंदरे लाइ मांदी हुई या न, पर लतीफ़ साईं हुन जो जेको नक्शो चिटियो आहे उन में मूमल इश्क जी इंतहा करे छॾी। हुन जूं आज़ियूं न्याज़ियूं कि मामूली कोन हुयूं। मूमल खे जॾहिं पहिरीं पंहिंजे हुस्न ते नाज़ हुयो, घमंड हुयो, उहा ईअं भुरी पई जो असुल राज रुवारे छॾी।
जमाल साहब चवंदा आहिनि त मूं महिल हिकिड़ो तिलस्मी महल जोड़ायो हो जंहिंमें शींहं गजगोड़ कंदा हुआ ऐं तिलस्मी पाणी बि हुयो। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बेत सिर्फ़ु अहिड़ो मिले थो जंहिंमें आहे त फ़िक्र सां फिटी कई सोढे सोपारी। असुल ॻाल्हि इहा आहे त भिटाई साईं ॾंद कथा खे छॾे हक़ीक़त जो रंग पेश कयो आहे। हुन सिंध जे सभिनी किसनि में साहु विधो आहे। मां वेसाह सां चई सघां थो क़यामत ताईं अहिड़ियूं कैफ़ियतूं, इस्तिहारा, तशबीहूं ऐं लफ़्ज़नि जो जड़ा ॿियो को बि पेश न करे सघंदो। सही था चओ। जेकॾहिं ॿियो को शाइरी कंदो बि त भिटाई वारी मूमल खे तसवर में रखी शाइरी कंदो जीअं ॿिनि कई आहे। ऐं जीअं तव्हां फरमायो पियो, सच था फरमायो चाचा साईं। मूं MA करण जे दौरान काफ़ी शाइरनि खे पढ़ियो आहे, पर अॼु ताईं कंहिं वटि बि न अहिड़ी मूमल आहे, न मारवी, न ससी, न सोरठ, न नीला, न नूरी। हा पुट, इहे साईंअ जो सत सूरमियूं आहिनि। मां जॾहिं उन्हनि सुरनि मां बेत पढ़ंदी आहियां त हैरान थी वेंदी आहियां ऐं पोइ सोचींदी आहियां सुहिणी हुजे या ससी, मूमल हुजे या मारवी, उन्हनि सां छा वयो वापरियो, उन्हनि जी कैफ़ियत जी असांखे कहिड़ी ख़बर। पर साईं उन्हनि जो जेको नक्शो चिटियो आहे, उन्हनि खे जेकी ज़िंदगी बख़्शी आहे, उन्हनि जो त कोई मिसाल ई न आहे। जेकॾहिं उन्हनि खे कंहिं अमर कयो आहे त उहो भिट धणी ई आहे। हा दीदी, सच आहे, इहो ई सच आहे। वालेकुम सलाम। जी जी, अच्छा ठीकु आहे, मां चाचा साईं खे ॿुधायां थी। चाचा साईं, संघारे जो पीउ कंहिं दोस्त वटि वेठो हुयो, चयईं त टेलीविज़न ऑन कयो। आगा सलीम जो भिट धणीअ जे मुतालिक़ कोई प्रोग्राम पियो हले। हा पुट, ऑन कयूं था। साईं लतीफ़ साईं मुंहिंजो साईं आहे। मां जॾहिं बि नालो खणंदो आहियां साईं जो त साईं करे खणंदो आहियां। जीअं जे पहिरियां त चवंदा हुआसीं शाह कैजुअल में लतीफ़ साईं बि चवंदा हुआसीं लतीफ़, पर जॾहिं खां वठी मूं साईं खे पढ़ियो आहे, साईं जो तर्जुमो कयो आहे, तर्जुमे करण में छा थो थिए जो माण्हू वधीक गहराई सां पढ़े थो, यानी पढ़णो पवे थो। तंहिंखां पोइ बि जॾहिं उहा कैफ़ियत तारी थिए थी शेर जी बैत वारी, त पोइ वरी उनखे ट्रांसलेट थो करे। सो मूं साईं खे जॾहिं बि तॾहिं खां वठी मूं ईअं महसूसु कयो आहे त मुंहिंजो जेकॾहिं को मुर्शिद आहे त साईं आहे, लतीफ़ साईं। यानी इन करे न त सैयद आहे या को रूहानी, पर शाइर एॾो अज़ीम आहे, मुंहिंजो एॾो वॾो विरसो आहे उहो, जो मां हुनखे पंहिंजो साईं ऐं मुर्शिद थो मञां। साईं जी शाइरी पढ़ंदे मूंखे हमेशह ईअं महसूसु थियो आहे त साईं जी कशफ थींदा आहिनि। जीअं हाणे पढ़ंदे पढ़ंदे महसूसु थींदो आहे त का शइ मूंखां रहिजी वई, पोइ वरी ख़बर पवंदी आहे त इंकिशाफ़ थींदो आहे त अड़े हीअ बि आहे छा साईं जे शेर में ॻाल्हि। मिसाल थो ॿुधायांव त मूं साईं जो सारो रिसालो तर्जुमो कयो आहे। उन में हिकु हिकु लफ़्ज़, हिकु हिकु सिट पढ़ी हूंदी, हिकु हिकु बैत पढ़ियो हूंदो। हिकिड़े ॾींहुं वरी जो मां पढ़णु वेठुसि साईं जो मूमल राणो, त हिकिड़ो शेर आयो ऐं मूंखे अजीब महसूसु थियो त मूंखे उहो शेर तर्जुमो करण महिल अहिड़ो छो न महसूसु थियो हो जेको वरी पोइ थियो। मां त उन जो शेर तव्हांखे ॿुधायां। आखूं ड्राखूं सरखंड शाखूं जिते चोखा चंदन कंवर। हाणे इन सिट जी जेका वर्ड म्यूज़िक आहे, जेको लफ़्ज़नि जो जेको फोनेटिक्स जा जेके आहिनि अरेंजमेंट, जेको आवाज़ आहिनि,
उहो ई पंहिंजी जाइ ते काफ़ी आहिनि उन हुस्न जी इंतिहा ते। आखूं ड्राखूं सरकंड शाखूं जिते चोखा चंदन कंवर, मये से ई माणिया जिन ते न भिरनि भंवर। यानी पाकीज़गी कमल जे गुलनि जी अहिड़ी आहे जेके उते जो उन ते अञा ताईं भंवर भिरिया ई न आहिनि। कुंवारियूं ऐं कंवर, कुंवारियूं काक जूं ऐं काक जा कुंवारा कंवर, कमल जा गुल, काहे त पसूं काक जा। मूं चयो हेॾो हुस्न हिकिड़े शेर में आहे ऐं मूंखे ख़बर ई तॾहिं कोन पई त को हिन में एॾो हुस्न आहे। आखूं अखरोट जा वण, ड्राखूं ड्राख अंगूर जूं वलियूं, सरखंड जूं ख़ुशबूदार सरखंड जूं शाखूं, जिते चोखा चंदन, जिते तमामु घणो चंदन आहे, ऐं कंवर जा गुल। उहे कंवर जा गुल कहिड़ा आहिनि? जिन ते न भिरनि भंवर, जिन ते न। सो साईं सां बि असांजो मूंखे ईअं महसूसु थियो आहे त साईं जूं रिविलेशन्स थींदियूं आहिनि, यानी इंकिशाफ़ थींदा आहिनि। इन शेर जो मूं ते पोइ बि हली इंकिशाफ़ थियो जेको तर्जुमो करण महिल मूं ते न थियो। ॿियो साईं जो स्टाइल जेका आहे उन में हुन जो बेत ॿुधाईंदा आहिनि, हम कलाम थींदा आहिनि पढ़ण वारे सां। जेकॾहिं माण्हू पढ़े त ॿुधाईंदा आहिनि त मां शाह जो बेत आहियां या भर्ती कयो वियो आहियां, विधो वियो आहियां रिसाले में। सो साईं ईअं मां साईं खे पढ़ियो आहे, साईं खे ईअं ॾिठो आहे, ऐं थोरो मां साईं जे लाइ यानी मां पाण खे पारखू त कोन चवंदो आहे, ऐं न वरी मां को आलिम पाण खे सम्झंदो आहे, पर साईं जो ॿुधायोमांव त मिसाल मां तव्हां ॿुधायां हिकिड़ो दफ़ो त साईं जो शेर आहे। पहिरियों पहिरियों जॾहिं मूं शेर पढ़ियो तेॾी महिल अटकी बीह रहियुसि। उहो त अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। मां हिते अॻिते हलणु पढ़णु बंदि करे छॾियो। मुंहिंजो न क़दीम लफ़्ज़ सही न आहे, हीउ साईं जो न आहे, जे हीउ थी नथो सघे। छाकाणि त कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, क़दीम माना पुराणो, यानी कादिर पंहिंजी कुदरत सां पुराणे ज़माने खां क़ाइमु आहे। क़दीम जो लफ़्ज़ जो ऑपोज़िट लफ़्ज़ आहे मुतज़ाद, उहा जदीद। इहो वक़्त सां, वक़्त जो मापो आहे, पुराणो टाइम वक़्तु ऐं जदीद वक़्तु। ख़ुदा कीअं भई कादिर कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइमु आहे क़दीम, क़दीम वक़्त खां वठी क़ाइमु आहे। कहिड़ी क़दामत छा आहे? मुंहिंजो न हीउ साईं जो न आहे, या बैत साईं जो न आहे, या हीउ लफ़्ज़ जी गड़बड़ आहे। पोइ रिसाला कुशेरी तसवुफ़ जो हिकिड़ो किताबु आहे, इत्फ़ाक़ सां मूं उहो पढ़ियो। उन में लिखियलु आहे त तसवुफ़ में लफ़्ज़नि जी, तसवुफ़ जी फ़िलासफ़ी आहे जेका, उन में लफ़्ज़ कहिड़ी माना में इस्तेमालु थींदा आहिनि, उन में न हूंदा आहिनि जेका असांजी डिक्शनरी में हूंदा आहिनि। माना आहे मिसाल, डिक्शनरी में लफ़्ज़ आहे, आम लफ़्ज़ आहे वक़्तु, वक़्तु माना वक़्तु जेको गुज़रे पियो, घणो वक़्तु थियो आहे। तसवुफ़ में वक़्तु थींदो आहे हालत। सूफ़ीअ जो हीउ वक़्तु आहे, हिन कैफ़ियत में आहे सूफ़ी, वसल जी वक़्तु आहे, हिजर वक़्तु, हीउ वक़्तु आहे, हूअ सो वक़्तु अहिड़े नमूने सां हालत कैफ़ियत। अहिड़े ई नमूने सां साईं जो आहे त कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइमु आहे क़दीम। क़दीम आहे तसवुफ़ में, पुराणो न आहे, पर तसवुफ़ में क़दीम चइबो आहे जेको ख़लकियल न हुजे, जंहिंखे कंहिं ख़लकियो न हुजे, मख़लूक न हुजे, उहो आहे क़दीम। जेको पंहिंजो पाण वजूद में आयल हुजे, या वजूद आहे ई आहे, उन आयल कीअं हूंदो। इन लाइ हाणे उन जो वरी जेको ऑपोज़िट लफ़्ज़ आहे, मुतज़ाद लफ़्ज़ आहे, उहो आहे हादिस, यानी जेको तख़लीक़ कयो हुजे उहो, ऐं जेको तख़लीक़ न थियो हुजे पर पंहिंजो पाण मौजूदु हुजे, उहो आहे क़दीम। पोइ कंहिं ज़माने में असां वटि इहो बि हलियो हो, बहस बि हलियो हो त क़ुरान क़दीम आहे या हादिस आहे, छाकाणि त ख़ुदा जी ज़बान आहे, असां मञींदा आहियूं। जेकॾहिं ख़ुदा जी ज़बान आहे त उहा ख़ुदा सां गॾु मौजूदु हूंदी, यानी क़दीम हूंदो, जीअं ख़ुदा क़दीम आहे। हुननि चयो त न, इहो शिरक आहे,
कंहिं बि शइ खे ख़ुदा सां गॾु मौजूदु मञणु इहो शिरक आहे। हिकिड़ा बहस आहे, ख़्याल आहे जुदा जुदा। सो मूं चयो हाणे ख़बर पई त इहो साईं जो लफ़्ज़ आहे, इहो साईं शेर चयो आहे ऐं इहो इन माना में चयो अथई ऐं अॼु ताईं कंहिं बि उन खे इन माना में न वरितो आहे, इन माना में सम्झो न आहे को बि त को साईं हीउ लफ़्ज़ हिन हमेशह चवंदा वक़्त खां वक़्त खां ख़ुदा क़ाइमु आहे। अड़े बाबा कीअं क़दीम कीअं थींदो। नाज़रीन, इन सां गॾु ई प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। शबनम नवाज़ खे ईंदड़ हफ़्ते ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वाह सही वाह जमाल साहब, सच पुछो त ॾाढो मज़ो अची वियो। अवां वटि त वॾो ख़ज़ानो लिकियलु आहे। ख़ज़ानो हमेशह लिकियलु हूंदो आहे, उनखे तलाश कबो त ज़रूरु मिली वेंदो। कमर साहब, माण्हू त अॼुकल्ह आहिनि हिन खज़ाने जे पोयां। साईं फरमाए थो त माण्हू घुरनि माल, आऊं सभु ॾींहं घुरां सुपरी। इहो माल त शदाद वटि बि हुयो, नमरूद वटि बि हुयो, फिरोन वटि बि हुयो, पर आऊं घुरां सभु ॾींहं सुपरी। कमर साहब, टीवीअ जूं ख़बरूं ॾिसंदे न त हर माण्हू हिर्स जे पोयां आहे। लॻे थो ॼण सुभाणे थींदो ई कोन। जमाल साहब, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, इंशाल्लाह ॿीहर कचहरी कबी। महिरबानी तव्हांजी। डिग्रीअ लाइ कमु न कयो, कमु कयो, डिग्री तव्हांखे पाण ई मिलंदी। सही था चओ। चङो बाबा, अल्लाह हाफ़िज़। चाचा साईं, तव्हां वियो, तव्हांजी चांहि ई ठरी वई। मां चांहि थी गरम करे अचां तव्हांजे लाइ। हा पुटु। अॼु तव्हां वरी देरि करे छॾी? हा, अॼु वरी संगत सां कचहरी में टाइम लॻी वियो। हा नरगिस, कहिड़ा हाल आहिनि तुंहिंजा? अञा हैदराबाद में आहीं? भला कॾहिं थी अचे? ठीकु आहे ठीकु आहे, मां तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। अल्लाह हाफ़िज़। सिंधी सम्झी थी वञे न? हा हा, सभु सम्झी वेंदी आहे, पर ॻाल्हाए न सघंदी आहे। असुल मसइलो दिलि सां कोशिशि करण जो हूंदो आहे। दुनिया में उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका मुमकिन न हुजे। अंग्रेज़ सरकार जा ऑफिसर त हिते मुक़ररी तॾहिं थींदा हुआ जॾहिं उहे सिंधीअ जो इम्तिहान पास कंदा हुआ। डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप ऐं एच.टी. सोरले जहिड़नि माण्हुनि केॾो लतीफ़ सां हिते कमु कयो ऐं डॉक्टर ट्रंप साहब खे त शाह साईं जो रिसालो छपाइण जी परमिशन बि सर बार्टल फ्रेयर ॾिनी हुई। असां सिंधी त डॉक्टर ट्रंप साहब जो थोरो ई न लाइ सघंदासीं, जंहिं शाह साईं जो पहिरियों टाइप रिसालो जर्मनी मां छपायो। बिल्कुलु सही था चओ। सुभाणे नरगिस अचे थी, पोइ हुन मां सभई कसरूं कढी वठिजो। चङो, हाणे तव्हां फ्रेश थी वठो त मां मानी खणी थी अचां तव्हांखे। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾो, तूं पारस ऐं लो, सनी त सोन थिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम।
नरगिस, कैसी हो आप? घर वाले कैसे हैं? सब ठीक है? सब खैर लॻो पियो आहे। तूं ॿुधाए घर वारा सभु कीअं आहिनि? सब ठीक है। आधा सारंग नहीं है? न, उहो ऑफिस वियल आहे। बाक़ी चाचा साईं घर में आहे। इजो उहे बि अचनि पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नरगिस दी, खुश आहीं? खैर, तबियत ठीक आहे? अल्लाह का शुक्र। काफ़ी ॾींहंनि खां पोइ आई आहीं? जी। चाचा साईं, मुझे जॉब मिल गई है। 1 महीने की छुट्टी ली, पूरे हफ्ते के लिए यहाँ आई। ॾाढो सुठो थियो, ॾाढो सुठो थियो, भली आई आहे। चाचा साईं, हीअ कॉलेज में अदब पढ़ाईंदी आहे। हिन जो शुरूअ खां ई लिटरेचर सां शौक़ु रहियो आहे। नरगिस दी, कॉलेज में दुनिया जे अदब में जिते ॿियनि शाइरनि खे पढ़ायो थो वञे, उते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में बि नौजवाननि खे ॼाण ॾिनी थी वञे या न? किसी छोड़ू ने कोई जुमला छोड़ा था, सिंधी हो या कोई और जुबान बोलने वाला, हर कोई यही कहता है शाह की शायरी बहुत मुश्किल है। हालांकि मैंने खुद उर्दू तर्जुमे वाला रिसाला पढ़ा है, तो बहुत आसान है। असल ॻाल्हि आहे माण्हूअ जे मन जी। जंहिंजो मन मेरो हूंदो आहे न, उहो चाहे कहिड़ी खैर, रात लतीफ़ी कचहरी ते जेको आहे सो बहस कंदासीं मौज़ू ते। तूं थकी पई हूंदी, आराम। त मां तोखे गरम गरम चांहि पीआरियां, जीअं तुंहिंजो थकु लही वञे। तव्हांजे घराणे जो बि शाह साईं सां प्यारु आहे ऐं जेको लतीफ़ साईं सां सिंध वारनि सां प्यारु कयो आहे, उनजी भेट में त असां कुझु बि नाहे कयो। बसि मोहबत पाए मन में रंडा था रोड़ियूं। मन साईं जे दर असांजी इहा दुआ क़बूल पवे। हू त समुंड आहे, समुंड। असांजी कहिड़ी हैसियत आहे? हा, पर हिते त शाह साईं खे पढ़ण ऐं सम्झण वारा वञनि था ॾींहों ॾींहुं घटिबा। न हरेश, ईअं नाहे। जीअं दरिया मां मच्छी ख़तमु नाहे थींदी, तीअं ई हिन धरतीअ ते लतीफ़ साईं खे पढ़ण ऐं सम्झण वारा कॾहिं बि ख़तमु न थींदा। हू अहिड़ी कीमिया आहे जंहिंखे हथ अची वई न, उहो कीमियागर थी पवंदो। इहो तॾहिं थींदो जॾहिं मोहबत जो मेवो लोक चखंदो, तॾहिं न। सही थो चवीं। हू मदन फ़क़ीर जेको अक्सर भिटाई साईं सां गॾु हूंदो हो, उनजो बेत आहे न त मोहबत मिठो थोक, मेवन में मदन चवे, छा ॼाणे ॿियो लोक क़दुरु उन कीमिया जो। हरेश, तोखे ख़बर आहे मदन फ़क़ीर रहाकू किथां जो हो? हा, मदन फ़क़ीर नसरपुर जो हो। ऐं हा, मदन फ़क़ीर वसियत करे वियो हो त जॾहिं मां मरां त मूंखे मुर्शद करीम जे पेरनि खां रखिजो। ऐं शायदि घणनि माण्हुनि खे ख़बर ई न आहे, हू साईं जे रोज़े जे पेरांदी वारे पासे खां दीवार हेठां दफ़न आहे। हा साईं, मोहबत वारा त धार थिया ई न आहिनि। आपकी भी बातें कमाल है। नरगिस दी, ये सवेल ॻाल्हि कईसीं त धरतीअ ते अमुन ऐं प्यार जो पैगाम असांखे लतीफ़ साईं ॾिनो आहे। हिन धरतीअ ते रहंदड़ सभु माण्हू लतीफ़ साईं सां प्यारु कनि था, पोइ चाहे उहो कहिड़ी ॿोली सां तालो रखंदो हुजे या कहिड़े मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ साईं जे बेतनि जे सुर जी हिकु सुर्की बि कंहिंखे नसीब थी आहे न, त मूं ॾिठो आहे त मालिक साईं उनजो मान वधायो आहे। चाचा साईं, इमाम गज़ाली फरमाते हैं, जो शख्स अपने आप को अल्लाह ताला के सुपुर्द कर देगा, अल्लाह ताला भी अपने बंदों के दिल में उसके लिए मोहब्बत पैदा कर देगा। जी हाँ, इन मफ़हूम वारो बैत साईं बि चयो आहे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजी अब्दुल लतीफ़ चए मिठी लधो मान, कोड़े कन सलाम अचियो आतण उनजे। सुभान अल्लाह। सवेल जेका तो ॻाल्हि कई उहा ॾाढी अहम आहे। माण्हुनि में अजीब क़िस्म जा जुमिला फिरंदा रहंदा आहिनि।
बजाए लतीफ़ साईं जे सुरनि खे ऐं बेतनि खे सम्झण जे हू इहो चई जान छॾाए वेंदा आहिनि त लतीफ़ साईं जी शाइरी ॾुखी आहे। जी हाँ चाचा साईं, मैंने खुद भी बहुत से पढ़े लिखे लोगों से यही जुमले सुने हैं। नरगिस, असुल ॻाल्हि हीअ आहे त भिटदणी ॾुखियनि लाइ ॾुखियो ऐं सोलनि लाइ ॾाढो सोलो आहे। हिकु ॻाल्हि जेका मूं महसूसु कई आहे, लतीफ़ साईं कोई आम शाइर त कोन हुयो। हुनखे जेकॾहिं असांजी क़ौम वॾो शाइर थी सम्झे त इहा हुननि जी भुल आहे। हा, सिंध में वॾा शाइर खोड़ आहिनि, पर लतीफ़ साईं अज़ीम शाइर। मां अंग्रेज़ी अदब में पढ़ियो आहे, पर तूं सही थी चवीं। असां जेकॾहिं चवंदासीं असांजा माण्हू जेके मुख़्तलिफ़ गिरोहनि में विरहायल आहिनि, उहो थी सघे थो असांजी ॻाल्हियुनि सां सहमत न थियनि, पर डॉक्टर एच.टे. सोरले ऐं डॉक्टर ट्रम्प त अंग्रेज़ हुया। हुननि अंग्रेज़नि जी शाइरी पढ़ी, पोइ बि हुननि खे लतीफ़ साईं जे फ़लसफ़े ऐं बेतन एतिरो त मजबूर कयो ऐं हुननि लिखियो त असांखे हर भेरे लतीफ़ साईं जे बेतन में नवाण नज़र अचे थी ऐं मां नथो सम्झां त दुनिया में को ॿियो लतीफ़ पैदा थींदो। ये बड़ा एजाज़ है शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ने हमें जो शायरी के रूप में रास्ता दिया है। हम अगर उस पे चलेंगे तो धरती पे एक मिसाल कायम होगी। हाँ, मुल्क जूं हालतूं जिते रोज़ अलाए केतिरा माण्हू बेगुनाह मारिया था वञनि ऐं मरण वारनि खे इहा ख़बर कोन्हे त छो था मारिया वञनि। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं शाह लतीफ़ जो पैगाम हुननि जे दिलनि ताईं पहुतल हुजे हा त ईअं हरगिज़ न थिए हा। अहिड़नि माण्हुनि लाइ लतीफ़ साईं केॾनि सुहिणनि लफ़्ज़नि में चयो आहे त पाए कान कमान में मियाँ मार ममू, पाए कान कमान में मियाँ मार ममू, मुँह में आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। Lord, fix not arrow in the bow to aim at me. Yours may strike you, you being within me. वाह, बहुत खूब। जब आदमी दूसरे आदमी में खुद को देखेगा तो उसे कैसे मारेगा? सब में रूह तो उसी ज़ात की दी हुई है। जो आदमी उस रूह का एहतराम करेगा वो कभी किसी को कोई तकलीफ़ नहीं पहुंचा सकता। इहा ई त हिकु सचे सूफ़ीअ जी सोच आहे। ऐं हा थी नरगिस, तो सुर मारवी मां हिकु बेत ज़रूरु पढ़ियो हूंदो जंहिंजो ख़्यालु अॼु ताईं कंहिं बि शाइर जो उन तरफ़ नाहे वियो। जीअं भिटाई साईं फरमाए थो त पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, कहाँ बराबर सुई के है जग की कोई शाही। I cannot equal kingdom with needle. वाह, भिटाई साईं हिन शेर में केॾी वॾी ॻाल्हि थो करे। मैं शुरू से पढ़ती हूँ। कहाँ बराबर सुई की है जग की कोई शाही, ढांपे उरियानी वो सबकी खुद है उरियां सारी, कई जन्म में प्यारी समझेगी ओ साफ सुई की। ॿीहर जापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे, यानी तूं जेकॾहिं ॿियो जनम बि वठी ईंदीअ तॾहिं वञी तूं सुईअ जी वसफ़ खे सम्झंदीअ, छो त हूअ पाण उघाड़ी रहे थी पर ॿियनि खे ढके थी। अल्लाह अल्लाह, सुभान अल्लाह, केॾी कमाल जी तशबीह ॾिनी अथई जंहिंजो को मिसाल ई न आहे। वाह लतीफ़ साईं वाह। ऐं हा, मूंखे हिकिड़ो ॿियो बेत यादि थो अचे जंहिंमें थर जो ज़िक्र थियल आहे, सुर कारायल में, ऐं उन में थर जे नांग जो ज़िक्र थियल आहे। शाह साईं फरमाए थो त आसण जिन अरेज में तिन जे विह जो वर्ण ॿियो, जंहिं नांग जो मुल्क वारियासो थर आहे
उन जे ज़हर जो रंग बि ॿिए तरह जो आहे। वेह जो वर्ण यानी ज़हर जो रंग मुशाहिदो त ॾिस सरकार जो। ऐं हा, इहा ॻाल्हि मूं गुज़िरियल हफ़्ते नेशनल जोग्राफिक चैनल ते न सिर्फ़ु ॿुधी पर ॾिठी बि। पोणा 300 साल अॻु में साईं असांखे ॿुधायो वियो ऐं साइंस हाणे थी तहक़ीक़ करे। ऐं डॉक्यूमेंट्री में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि मूं ॿुधी हुई जेका साईं जे हिन बेत जे ॿी सिट में आहे। हाँ हाँ, मुझे तो बड़ा तजस्सुस हुआ है ये सुनकर। इसकी दूसरी लाइन क्या थी? तंहिंजो कंडो ई कमु करे जिन मथस पेर। चवंदा आहिनि त थर जो नांग जेकॾहिं मरी ऐं खपी वञे ऐं उनजा कंडा सालनि पुॼाणा वारीअ में दफ़न हुजनि ऐं इतफ़ाक़ सां को माण्हू उतां गुज़रे ऐं उनजो उनजे मथां पेर पइजी वञे त उन ते बि ज़हर जो असरु थी वेंदो आहे। हा, तॾहिं त शाह साईं फरमायो आहे त तिंजो कंडो ई कमु करे जे मथस पेर पियो। मेरे ख्याल से दुनिया का कोई भी ऐसा शायर नहीं होगा जिसने इतना सफ़र किया हो और हर चीज़ अपने मुशाहिदे में लाकर लिखी हो। इन करे ई त इन मां को बि चुक नथो कढी सघे। बाक़ी असांजे सिंध में त अहिड़ा खोड़ शाइर हुआ जिन ड्राइंग रूम जे एयर कंडीशन कमरनि में वेही शाइरी कई। ख़ैर, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। पंहिंजो नालो छपराइण जो शौक़ु हूंदो अथनि। इन्हनि वीचारनि जी लेवल एतिरी आहे जो इन ते बहस करणु अजायो आहे। बस अजायो त आहे, पर छा इहा ख़बर कंहिंखे न आहे त कराची यूनिवर्सिटी जे लतीफ़ चेयर जे हिकु प्रोग्राम में साईं जुमन शाह, गुलन फ़कीर, ख़ान मोहम्मद सभिनी जे साम्हूं हिकु शाइर सिगार जा वॾा कछ हणी चयो हो त लतीफ़ फ़कीर वॾो ऐं आउं शाइर वॾो आहियां। इहा ॻाल्हि 2014 जे सोजरो रिसाले में भी छपी अथव। ये तो मियां मिठू वाली बात हो गई। ओह, मुझे याद आया, मौला अली से किसी ने पूछा कि आदमी बुरा कब बनता है, तो मौला अली ने जवाब दिया, जब इंसान अपने आप को दूसरों से अच्छा समझने लगे तब। खैर, हमें अपने मकसद से काम होना चाहिए। कोई क्या है, हमें इससे क्या, ये तो दुनिया वालों की रीत है। तू आवी से सीख साजन, मन की आग छुपाना, पल पल का हो जलना, बाहर भाप न निकले। हा, निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाप न निकिरे। Learn, dear friends, the way of love from the killing. Though it burns all day, it does not let the vapor escape. यार ख़ैर त आहे।
बेत भले साॻियो हुजे पर हर भेरे पढ़ण सां माना ॿी। वाह, इहो त यार कमाल आहे। तूं तजुर्बो करे ॾिस, बेटाई साईं जो को हिकिड़ो बेत पढ़, पोइ उन जी माना जेका तोखे सम्झ में अचे उहा तूं डायरी में लिख, तारीख़ ऐं साल लिखी छॾ, ऐं कुझु अरसे खां पोइ साॻियो बेत पढ़, उन वक़्तु जेका तोखे माना सम्झ में अचे वरी तूं ॿीहर लिखी छॾ, ऐं साॻियो बेत तूं 2-3 सालनि खां पोइ ॿीहर पढ़, ऐं उन वक़्तु जेका तोखे माना सम्झ में अचे तूं माना लिखी छॾ। पोइ टई मानाऊं पाण में भेटा आहे, तोखे टई मानाऊं साॻे बेत जूं मुख़्तलिफ़ मिलंदियूं। वाह साईं वाह। ऐं पोइ जॾहिं तूं भिटाईअ खे दिलि सां पढ़ियो न, पोइ दुनिया जे कंहिं बि शाइर जी शाइरी पढ़ंदे त चवंदे त यार हीअ त साईं फिलाणे बेत में चई छॾी आहे। सॼो समुंड इन हिकु रिसाले में समायल अथई दोस्त, उन करे सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, सवें वहन सीर में माणक मोती लाल, जे मासो जुड़ई माल त पूॼारा पुर थी। अदा साईं मां बिल्कुलु सच थो चवां, मूंखां मोबाइल ऐं पर्स खसण वारो ऐं मूंखे उन ज़ालिम शख़्स खां बचाइण वारो बि साॻियो ई शख़्स हो। पुट में अजब खाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, तो शायदि शाह साईं जे हिन बेत जूं सिटूं न पढ़ियूं आहिनि। शाह साईं फरमाए थो त सो ही सो हू, सो अजल सो अल्लाह, सो पिरी सो पसा, सो वेरी सो वाहरो। इन में आहे त वेरी बि पाण त वाहरो बि पाण। तूं त ख़ुशनसीब आहीं जो मुर्शिद करीमनि जी नज़र में आहीं ऐं तोखां प्रैक्टिकली कमु वरितो थो वञे ऐं प्रैक्टिकली तोखे ॾेखारियो थो वञे। बिल्कुलु, जॾहिं माण्हू पूरी सच्चाई सां भिटाई खे पढ़णु लॻंदो आहे त उन ई तरीक़े सां उन जी पूरी रहबरी बि फरमाईंदो आहे त जीअं हुनखे यकीन थी वञे त जेतो भेत भायां से आयतूं आहिनि। ॾिस, तोखे कोई नुक़सान त न थियो न? न न न, मालिक साईं जा करम आहिनि, मूंखे को नुक़सानु न थियो। साईं फरमाए थो त आसर मलाहेज सजण बाजींदड़ घणो, जे लीलाए न लही तापिण लीलाइज, जे लीलाए न लही तापिण लीलाइज, आसर मलाइज सजण बाजींदड़ घणो। बेशक इहो सच आहे त काइनात जे रब जी रहमत वसी आहे। पाणे ई त फरमायो अथऊं, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। हा पुट, मूं जेको बेत पढ़ियो उन में हिन क़ुर शरीफ़ जे सिट जी माना बि साॻी आहे। हा सच आहे, बिल्कुलु सच आहे। जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार दे। जेसि ताईं थधियूं हवाऊं घुलंदियूं रहंदियूं तेसि ताईं हिन धरतीअ ते गुल फुटंदा रहंदा। शाह साईं सां प्यार करण वारा नौजवान पैदा थींदा रहंदा ऐं नियाणियूं बि। अल्लाह
अस्सलातु खैरुम मिनन नौम, अस्सलातु खैरुम मिनन नौम, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह। तू दाता और मैं मंगता, मैं जुर्म गुनाह सरापा, छू कर कुंदन कर दे साईं, तू पारस मैं लोहा। तू सपर आऊं सेकड़ो, तू दातार आऊं डो, तू पारस आऊं लो, सनी त सोन थिया। सुबह सवेरे जो उठने में मज़ा है वो दोपहर में उठने वाले क्या जाने। निंद्र तो पूरी कही ही ना। हाँ, अभी सुबह सुबह मैंने ख्वाब देखा मैं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के मज़ार पे हूँ। वाह, खुश नसीब, छापई दिसी। मैंने ख्वाब में देखा कि मैं वहाँ मिठाई बांट रही हूँ। ओ मुबारक हूँ, लगे तो तुझे कोई कम थी वेंदो। बस दुआ करें। हेलो हेलो, वालेकुम अस्सलाम। हाँ, मैं बिल्कुल ठीक हूँ। अच्छा, कब? अदा मेहरबानी। छा थियो? मेरे भाई का फ़ोन था। जो बात डैडी नहीं मान रहे थे वो रात को उन्होंने मान ली, इसीलिए उसने सुबह सवेरे फ़ोन किए। केड़ी गाल न पियो मने? जिसको मैं अपना जीवन साथी बनाना चाहती थी उसके लिए अब्बू नहीं मान रहे थे। अरे वाह, डिस मां चयम न त अज तोखे काई न का खुशखबरी ज़रूर मिलंदी। पर बुध, शादी का पोइ असांखे न विसारे छॾिजांइ। नहीं नहीं, तुम लोगों को मैं कैसे भूल सकती हूँ। सिंध और शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के पैरोकारों की तो मैं गुलाम हूँ। शादी करे ऐं साईं जे रोज़े ते वञी मिठाई विराइजांइ। इंशाअल्लाह। हथ खुरे अख फरे ऐट ढुरके माल, काल्हाकूं कांग करे वायूं मंझि विसाल, अॼु ईंदा जा काल थींदा सवण सफ़र। अस्सलाम वालेकुम वकील साईं। साईं जमाल साईं मस्त मस्त दीदा। बस घणा ॾींहं थी विया हुआ, दिलि सट खाधी त वञी तोसां कचहरी करे अचां। कचहरियूं खोड़, पर यार ही बैत पे पढ़ियो, मुर्शिद लतीफ़ सरकार हिन में सवणनि जूं ॻाल्हियूं पे कयूं। ही पढ़ त। न न जुमन साईं, तूं पढ़, मां इन खे विसारे आयो आहियां। साईं चवे थो त हथ खुरे अख फरे ऐट ढुरके माल। वाह 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 जुमन साईं, सॼे हथ में ख़ारिश थिए त दोस्त जो दोस्त सां हथु मिलंदो, पर जेकॾहिं सॼी अखि फड़के त सॼण जो दीदार थींदो। ऐं ऐट ढुरके माल तोखे त ख़बर आहे, मूंखां अटकल करे छो थो पुछी? पर यार वरी बि तूं ॿुधाए यार। ऐट ढुरके माल यानी जॾहिं कापाती ऐट हलाईंदी आहे त ॿिन्ही चकरनि ते जेका डोरी चढ़ियल हूंदी आहे उनखे माल चइबो आहे।
ऐं जेकॾहिं घड़ी घड़ी ऐट तां लही वञे त सम्झिबो त को अचण वारो आहे। सोराना सच सही आहे। कालाकूं कांग करे वायूं मंझि विसाल, मुलाक़ात जूं ॻाल्हियूं थो करे। अॼु ईंदा जा काल, थींदा सवण सफरा। से पिरी अॼु अचनि या सुभाणे, इहे सभु सवण सजाया थींदा। भिटाई साईं जे बैतनि जी बिहकत ॾिस, छा त मोती जड़िया अथई। उठनि गाना पट जा जड़िया लाल जतन। ही त सुहिणा पशम जड़ा अखर पिया अथई, जो मां सदके। जुमन साईं सवण वारे हवाले सां सुर लीला चनेसर में बि हिकिड़ो बेत आहे। पूचा ॾिठमि पेर, ढकण मथे ढोल जा, मूं भायो तंहिं वेर, कोझी कंदो प्रीतड़ी। ही शादी रात जी हिकिड़ी रस्म आहे। जॾहिं घोट कुंवार जे तरफ़ वेंदो आहे त ॾावण ॾाहे हुन खां ढकणी भञाइबी आहे त हू उन वक़्तु घोट पेर कहिड़ी तरह थो रखे, ढकणीअ जे मथां सिधो थो रखे या टेढ़ो थो रखे, पहिरीं लत सां भञे थो या ॿी लत सां भञे थो। ही बेत उन रस्म जे पस मंज़र में चयल आहे। सदके ॾावण जो सिकुर ससुअ जे हिकु ॿिए बैत में बि आहे। केच नान कड़ी कंहिं ॾुखीअ ॾावण ॾाहे। हा बिल्कुलु, ॾावण ॾाइण वारी का निधोरी हूंदी जंहिंजे लाइ ससुअ ईअं भायो। पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे जुमन साईं, असां माण्हू शाह साईं जे बेतनि मां पंहिंजे पंहिंजे ख़्याल मुताबिक़ था मानाऊं कढूं। महफ़िलुनि में ऐं मुख़्तलिफ़ टीवी प्रोग्रामनि में हर माण्हू पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां उन जी माना थो कढे। पर हक़ीक़त इहा आहे जुमन साईं त शहर जी असुल माना शाइर जे पेट में हूंदी आहे। हिकु भेरे जी मशहूरु ॻाल्हि आहे जुमन साईं त शेक्सपियर जे बेत जी हिकु माण्हू तशरीह पियो करे त शेक्सपियर उतां लंघियो ऐं ख़ामोश थी वियो। हमरा जेका माना हुन जी कढी, शेक्सपियर दिलि में खिलियो त मूं ही बेत कहिड़े पस मंज़र में लिखियो आहे ऐं माण्हू हिन जी माना कहिड़ी था कढनि। केतिरा ई स्कॉलर ऐं PhD डॉक्टर बेत जी असुल माना ते पहुची कोन सघंदा आहिनि। सदके जमाल साईं सदके। भिटाई साईं जे लफ़्ज़ में रवानी बि त कमाल जी आहे न। साईंअ जी सॼी शाइरी मौसीक़ी जे उसूलनि ते ॿधल आहे, तॾहिं त उन में रिधम आहे। हा साईं, इन करे त हर तबिके जो माण्हू भिटाई साईं खे रवानी सां पढ़े ऐं ॻाए थो। मुझे तो यकीन ही नहीं होता बाबा इतनी जल्दी मान जाएंगे। नरगिस, इहो ई सच आहे। तूं इहो नाहे पढ़ियो छा? वाग धणी तुंहिंजे वस ऐं का पाण वहीं। सभु कुझु मथे थींदो आहे। असां दुनिया जे झंझटनि जे करे इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खां बेख़बर आहियूं। जेकॾहिं अंदर जी अखियुनि सां ॾिसबो त सभु कुझु वाज़े थी वेंदो, हिननि अखियुनि सां न। सच कह रही हो, दिल के भेद तो रब ही जानता है। हा, इहे राज़ तॾहिं सम्झ में ईंदा जॾहिं भिटाई साईं जो ही बेत हीअं सां हंडाइबो। कौन सा भेद? तहक़ीक़ जी भरी मथे रीह खणेज, हकल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज, अंधो थी पसेज, मुशाहिदो महबूब जो। वाकई हम दुनिया की आवाज़ से सुनते रहेंगे, हमें वो आवाज़ सुनाई नहीं देगी और ज़ाहिरी आंखों से मुशाहिदा भी नामुमकिन है। तोते तो भिट धणीअ जी महिरबानी थी आहे जो तो वटि हुन जे लाइ अदब आहे। ऐं दुनिया में उहे ई माण्हू कामयाबु आहिनि जंहिं अदब सिखियो ऐं सेखारियो। कल मैं वापस चली जाऊंगी। आप लोगों ने इतना प्यार और मोहब्बत दी, कभी भी नहीं भूल सकती। असां त आहियूं ई प्यार करण वारा माण्हू, ऐं प्यार करण वारनि जे लाइ असां वटि 32 दिलियूं। चाचा साईं
वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम चाचा साईं। वालेकुम सलाम बेटो, वेहो वेहो। अस्सलाम वालेकुम जी लतीफ़। सदा जी। अदा साईं, अॼु हिकु अहिड़े शख़्स सां मिली आयो आहियां जंहिं त असुल कमाल करे छॾियो आहे। छा कयो साईं? अदा साईं, हुन शाह साईं जा उहे बेत ॿुधाया जेके छापे वारनि रिसालनि में कोन्हनि के। वाह वाह, इहो कीअं? ही ॾिसो अदा साईं, हुन माण्हू वटि शाह साईं जो हिकिड़ो ई कलमी नुस्ख़ो हुयो जेको हुन मूंखे घुरण ते त कोन ॾिनो, अलबत्ता फ़ोटो कापी कराए ॾियण ते राज़ी थी वियो ऐं मूं बि देरी न कई, फ़ोटो कापी वारे खां फ़ोटो कापी कराए जुल्द बदिराए ख़ासि तव्हां लाइ खणी आयो अदा साईं। वाह 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 वाह, ये तो तू वाकई नायाब शे हथ करे आयो है। मुझे भी दिखाएं। हाँ हाँ। संघार जा पी, ही त सम्झ में ई नथो अचे, हीअ वरी कहिड़ी सिंधी आहे? हीअ उन वक़्त जी सिंधी आहे जॾहिं असांजे लुगत में अञा ॼञ, ॻेगऊं, रे माड़ी, रूण वण ऐं ठेठूठ ठहिया ई कोन हुआ। अच्छा, तो फिर ये कैसे पढ़ा जाएगा? मूंखे ॾे पुट, मां थो ॾिसां। मुंहिंजे हिकिड़े दोस्त वटि बि अहिड़ो कलमी नुस्ख़ो हुयो, मां पढ़ण जी कोशिशि कयां थो। ही रिसालो सुर कल्याण खां शुरू थियल आहे, पर हिन खां क़दीम नुस्ख़ा सुर ससवी खां शुरू थियल आहे। चाचा साईं, हिन मां हिकु कोई बेत त पढ़ी ॿुधायो। हाँ पुट, मां कोशिशि कयां थो, बसि इहो आहे त सही उचार सां पढ़ी सघां। पुनू थियसि पाण वई ससुअ जी सूंह, पुनू थियसि पाण वई ससुअ जी सूंह, ख़लक आदम अला सूरत ही वणन मंझि विरूं, चरीअ मंझां चूंह खणी होत हथ कयो। गुलबू, शाह साईं के कुछ कलाम मुझे भी याद है, क्यों ना अंताक्षरी खेलें? इहा ख़बर अथई त अंताक्षरी खे अरबीअ में छा चइबो आहे? मूंखे ॿुधाए, मूंखे बि ख़बर कोन्हे का। उनखे कतारुल बहरैन चइबो आहे। इहो वरी कीअं? जीअं हिकु उठ जी महार ॿिए उठ जी पुछ में ॿधियल हूंदी आहे, ईअं ई हिननि कलामनि जो सिलसिलो हलंदो आहे। इन खे पुट कड़े मंझि कड़ो बि चइबो आहे। हाँ बिल्कुल, मैंने भी सिंधी में यही सुना। अदी, सभ खां पहिरियां तव्हां शुरू कयो। नहीं अदा, पहले आप। हाँ पुट, बिस्मिल्लाह कर। दाल। देखूं कासिद कोई अला देश पिया के जाए, देखूं कासिद कोई अला देश पिया के जाए, देश पिया के जाए, देश पिया ये यार सजन के फिराक ने मारा, 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 ओ यार सजन के फिराक ने मारा, यार सजन के फिराक ने मारा। अलिफ।
अखियों में घमदार, अखियों में घमलार, सूरत तुझिया सब जग मोहो, अखियों में घमदार गुजार, अखियों में घमलार गुजार रे खेल कया मुल्क मथे रात बिलीहड़ा वठा खिवियल खेल कया बादर जी मुल्क मथे रात बिलीहड़ा वठा रात बिलीहड़ा वठा अलिफ विट धणी तो जेको सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जो शान वधायो आहे उन जे लाइ असीं सभु सिंधी बारगाह इलाही में सवें सजदा कयूं त बि थोरा नथा लाहे सघूं। उन रब्बिल आलमीन तो जहिड़ो असांखे रहबर अता कयो, तुंहिंजो वजूद असांजे लाइ बाइस फ़ख्र आहे साईं। असां तुंहिंजे लाइ कुझु न कयो आहे साईं, पर तो असांजी ॿोलीअ जी बका जे ख़ातिर असां ते एॾो वॾो एहसान कयो आहे जेतिरो हुज़ूर पाक हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अरबन खे क़ुरान मजीद अरबी ॿोली में ॾेई एहसान कयो आहे। तॾहिं त जनाब अब्दुल रहीम गिरोड़ी साहब तुंहिंजे लाइ फरमायो आहे अब्दुल लतीफ़ ते राज़ी थियो रहमान, जोड़े जंहिं क़ुरान सिंधीअ में सही कयो। तुंहिंजे रिसाले जो को बि सुर पढ़ण वक़्तु ईअं लॻंदो आहे ॼण त तो इंतहा करे छॾी हुजे। तशबीहूं पहाका तजनीसे हरफ़ी तजनीसे ताम सां गॾु मुदबराना लफ़्ज़, उन में फ़न ऐं फ़िक्र इल्म ऐं हुनर सां गॾु अखरनि जी जोड़ जक, ख़्यालनि जी गहराई ऐं उन में एॾो मक़सदु रखियलु हूंदो आहे जो ॾंदे आङुरियूं अची वञनि। वरी जॾहिं ॿियो सुर थो पढ़िजे त अकुल ई दंग रहिजी थो वञे। उन सुर में नवां ख़्याल, नवां लफ़्ज़, नयूं तशबीहूं। मुंहिंजा साईं, न तूं आम शाइरान न तूं आम शख़्स आं। मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि जंहिंसां मां तुंहिंजी भेटा कयां। बसि
मुंहिंजो नंढड़ो घरड़ो तुंहिंजी मोहबत सां सरशार आहे। मां पाण ते इहो ई अहसान थो सम्झां, न त हिन दुनिया में खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके वतन तां पाणी बि न ॾींदा। भाऊ भाऊ कंहिंसां पियो ॻाल्हाए? मां त पंहिंजे मुर्शिद भिटधणी सां पियो ॻाल्हायां। हिते? पर मियां हू त भिटशाह में आहे न, ऐं तूं हिते पियो ॻाल्हाए? तोखे ख़बर आहे त मजनू हवा में आङुरियूं हलाए लैला खे ख़त लिखो। तो जहिड़े माण्हूअ ई हुन खां अहिड़े क़िस्म जो जी सुवाल कयो त लैला खे आङुरियूं हलाए हवा में ख़त कीअं थो लिखे? उन ते उन शख़्स खे मजनू जवाबु ॾिनो हो त हीअ हवा मुंहिंजो ख़त लैला ताईं ज़रूरु पहुचाईंदे। सो मुंहिंजा भाउ, तूं न सम्झंदे, ही दिलनि जा मामला आहे। दुनिया वारा इन राज़ खे न सम्झंदा। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।